टंडोलायार में खबर है जिथे मिसण वेझो वाटर की खाटी ता पोरियत के टंग में गोली हई वही है। जलील जलवार गोली हणी शफीक जरवार के जख्मी करे छड्यो है, जैके अस्पताल दाखिल किया वियो है। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करण बदरां संदस भाउ के गिरफ्तार करे वरतो है। जमींदार फरार थियण में कामयाब थी वियो है। बिन्हिनि ग्रुपन में तकरार हलंदड़ है। टंडोलायार में खबर है जिथे मिसण वेझो वाटर की खाटी ता पोरियत के टंग में गोली हई वही है। जलील जलवार गोलियूं हणी शफीक जरवार के जख्मी करे छड्यो आहे, जैके अस्पताल में दाखिल किया वियो आहे। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करण बदरां संदस भाउ के गिरफ्तार करे वरतो आहे। जमींदार फरार थियण में कामयाब थी वियो आहे। बिन्हिनि ग्रुपन में तकरार हलंदड़ आहे। टंडोलायार में खबर है जिथे मिसण वेझो वाटर की खाटी ता पोरियत के टंग में गोली हई वही है। नई हवाले से वधीक तफसील मालूम करण लाइ राब्तो कियो आहे। धरती टीवी के रिपोर्टर गुलाम रसूल दरसा। जी गुलाम रसूल, वाक़े बाबत अपडेट कजो। टंडोलार जी मिशन थानो जी हद में चंबड़ जो अगूणू नायब नाज़िम जलील जरवार शफीक जरवार में वाटर की खाटी के मामले से एक बे से मुहमारी थी। मुहमारी थियण खां पोइ नायब नाज़िम जलील जरवार है उन्हें गोली हणी शफीक जरवार के टंग गोली हणी जख्मी करे छॾियो। जख्मी थियण खां पोइ शफीक जरवार ऐं हुनजा जेके माइट आहे उन्हनि खणी जख्मी हालत में थाने जे अॻियां रखी एहतजाज कयो। उन्हनि जो चवण तो फौरी तौर ते जलील जरवार ते केस दाख़िल करे उन्हें गिरफ्तार कयो। जंहिंखां पोइ मिसण थाने की पुलिस जो आहे यकीन बयानी कराराई उन्हनि खे इलाज जे लाइ जख्मी खणी हलिया। उन पुलिस जो छापो हुयो उनमें जलील जरवार है उन भाणे जो है उनके गिरफ्तार किया। जैसे जलील वो निकरी वियो तो वाक्य जो आखिरी इतलान ताईं को केस दाखिल न थी सघियो आहे। जी गुलाम रसूल अपडेट करण लाइ